नाज़र हैदराबाद पुलिस मुबैना मुकाबले में एक ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिब गिरफ़्तार थियल जवाबदार जी सुञाणप अली अकबर कुरैशी तौर कई वई आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे जीएम चांडियो। जी जीएम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद पुलिस फुर्जी वारदात नाकाम कंदे एक फोरू के मुकाबले बाद ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करने की दावा कई है। फुलेली पुलिस मूजिब गुझी इतला मिली तो 3 रुकनी फोरू गैंग कंहिं ॾोह जे इरादे से घुमी रहा आहिनि। पुलिस मूजिब जवाबदारनि के इरादे के नाकाम कंदे गिरफ़्तारी की कोशिश में मुकाबलो पेश आयो। तर्जुमान मूजिब पुलिस ऐं जवाबदारनि में जो मुकाबलो पेश आयो जुरेल शाह कब्रिस्तान वेझो नबू फ़कीर चौकट पेश आयो। पुलिस मूजिब मुकाबले में एक जवाबदार ज़ख़्मी हालत में हथियार समेत गिरफ़्तार, जॾहिं त जवाबदार जा जेके ॿिया साथी आहे मौके तां फ़रार थियण में कामयाब थी विया। पुलिस जो चवणु आहे त हथ थियल जेको जवाबदार आहे उनजी जेका सुञाणप आहे अली अकबर कुरैशी जे नाले सां थी आहे, जंहिंखे इलाज लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार जे साथियुनि जी गिरफ़्तारी लाइ सख़्तु नाकाबंदी जारी आहे, जॾहिं त हिन वधीक जेका जांच आहे उहा कई पई वञे। जी।